दिल चवे थी हिकड़ो भेरो तुझो मां दीदार कयां, तुझो मां दीदार कयां, अल्लाह तो सां वेही प्यार कयां। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आऊं आहियां ख़ादम कोकर। जीअं त सभिनी शाइर दोस्त या ॿुधण वारा उन्हनि जे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी त मां हिकिड़ो एल्बम थो कयां कुंदर प्रोडक्शन में, जंहिंजो चीफ सिलेक्शन शाइर असांजो प्यारो भाउ नेड़ो भाउ ताहिर कुंदर साहिबु आहे, जंहिंजी पंहिंजी कंपनी आहे, जेको मुंहिंजो एल्बम कराए थो। अदा जी वॾी महिरबानी ऐं उनजा शुक्रगुज़ार आहे भाउ जो, मूं ते हेॾी महिरबानी एहसान ऐं हिकिड़ो थोरो कयो आहे। मौला हुसैन उनखे वधाईंदो, उनजी कंपनी में करियां पियो। ऐं ॿिया शाइर बि दोस्त आहिनि। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे मीरल शाहाणी, मूंसां गॾु पढ़ंदो काफ़ी टाइम थी वियो आहे, 95 96। उनजी वॾी महिरबानी, उनजो कलाम आहे। उनखां पोइ ॿियो मुबीन जोखियो आहे, उहो बि असांजो शाइर आहे। ॿिया खोड़ सारा शाइर आहिनि, छो जो ही तमामु काफ़ी शार्ट हिकिड़ो नंढो वीडियो ठाहियां पियो। ॿिया दोस्त जेके बि आहिनि उन्हनि जा नाला आहिनि, मतिलबु वरी इनशाला ॿियो जेको प्रोमो ठाहींदासीं उन में उन्हनि जा इनशाला ईंदा। त अॼु राति मुंहिंजी रिकॉर्डिंग आहे ऐं सुभाणे बि इनशाला कंदासीं। त जेके दोस्त वग़ैरह जेके ॿियनि खे कलाम कंहिं ॻाइण जो जेकॾहिं मूंखां को शौक़ु आहे उन्हनि दोस्तनि जो, त भाउ ताहिर सां राबितो कनि। ऐं उनजो जेको नंबर आहे उहो स्क्रीन ते शायदि हलंदो हूंदो, उहो तव्हांखे नंबर पंहिंजो ॿुधाईंदो। ऐं इनशाला बहितरीनु एल्बम इन हवाले सां आउं पंहिंजे फेसबुक ते बि आयो हुउसि ऐं भाउ ताहिर जी फेसबुक ते बि आइडियुनि ते दोस्त जेके शाइर हज़रात आहिनि, जिते को कलाम ॻाल्हाइणो आहे त उहो भाउ ताहिर सां राबितो कनि ऐं इनशाला उन्हनि जा गीत ॻाईंदासीं। इनशाला हीअ एल्बम तव्हांजे कुझु ॾींहंनि में तव्हांजे अखियुनि अॻियां हूंदो ऐं तव्हांखे ज़रूरु वणंदो। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।